गुजारिश कंदुसि जनाब पीर खान खोसो साहब सिंध ग्रेजुएट एसोसिएशन अवां सभिनी खे ख़बर है त डॉक्टर सुलेमान शेख जंहिंजी कदमनि जी ख़ा कयूं शमशेर उल हैदरी ऐं ॿियूं सभु शख़्सियतूं उन ई तसलसुल में असांजे पीर खान खोसो साहब हिन वक़्तु असांजे सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जे जेको तालीम वारो शोबो आहे जिन में रोशन तारा स्कूल जो जेको ॼार आहे उन्हनि सभिनी जी सरवाणी पाण कनि था शेख साहिब जे मुतलिक़ गुफ़्तगू ऐं अजरक पाराईंदा शेख अब्दुल्ला साईं जिन खे छाकाणि त सिंध ग्रेजुएट एसोसिएशन में शमशेर उल हैदरी साहब सर फ़हरिस्त हूंदा त महफ़िल खे मचाईंदो साईं पीरल खान खोसो। तूं छपर तूं छा कुजाड़ो कहाँ तोखे मालूम सब। अॼु हिन पुरवकार तकरीब जी सदारत कंदा साईं गुलाम मुर्तज़ा सियाल साहिब ऐं असांजो महिमान ख़ासि चीफ गेस्ट मां त खणी ईअं चवां त सिंध जो शऊर साईं नाज़ सहतो साहिब, अहिड़ो ई साईं नसीर मिर्ज़ा बि हिकिड़ो सिंध जो शऊर आहे, साईं मुश्ताक पठान साहिब, साईं असांजो आगा खोसो साहिब ऐं हेठि मोज़िज़ शख़्सियतूं वेठल असांजूं अदियूं। अस्सलाम वालेकुम। शेख अब्दुल्ला कोस्तानी चौथराम खां शेख अब्दुल्ला ताईं। शेख अब्दुल्ला खे 2010 जी बोर्ड में मुलाक़ात थी जॾहिं सिंध ग्रेजुएट एसोसिएशन सिंध जी ख़िदमत करे पई त शेख अब्दुल्ला कोस्तानी 2010 में जॾहिं खैरपुर नाथन शाह मेहर ऐं काफ़ी इलाइक़ा जॾहिं ॿुॾी आया त माण्हू काफ़ी रोडनि ते निकिरी अचे जामशोरो रोड खां वठी कराची ताईं जेको आहे वीचारा बेघर लॻा पिया हुआ त उते जॾहिं असां बि टेंट पिया विरहायूं त शेख अब्दुल्ला राशन खणी आयो हिकिड़ी डार्सन भरे उते ॾिसूं पिया त हीउ केरु आहे, चयोसीं इहे शेख अब्दुल्ला आहे ऐं पोइ साईं सां मुलाक़ात थी ऐं उन ई ॾींहं खां वठी अॼु ताईं जेको शेख अब्दुल्ला कोस्तानी 2022 जी बोर्ड हुजे या जेके असां हिते जेके साईं ॻाल्हि कयूं त हज़ारे गुज़िरियल साल बि मां साईं सां जे प्रोग्राम जेको हुयो उन ई में बि जामशोरे में 57 जोड़नि जूं शादियूं कराई, वरी हाणे महीनो खनि थियो आहे उन ई में बि साईं 67 शादी जोड़ा जेको आहे सो उन्हनि में कराई। मक़सदु आहे त मां पोइ सम्झो त रोज़ा निमाज़ूं पिण ई चङो कमु अञा को ॿियो फहम जंहिंसां पसी पिरी खे असुल जेको हक़ीक़ी ॻाल्हि आहे उहा शेख अब्दुल्ला वटि आहे ऐं अहिड़े शख़्स खे असां सलाम था पेश कयूं। हिन जी डॉक्यूमेंट्री जेका हली त 17 सालनि जो अञा मैच्योर बि कोन थियो त हिन खे मां त सम्झुमि त ॼण त हिकिड़ो जो पूरे ख़ानदान खे हिंदू कम्यूनिटी ख़ानदान खे छॾे अचे मुस्लमान थियो उनखे सलाम था पेश। ऐं जेतिरियूं ही शील्डूं शेख अब्दुल्ला कोस्तानी खे समाजी ख़िदमत में मिलियल मञता शील्डुनि मां कुझु नमूना हिते अहिड़ियूं ही शील्डूं मां चवां थो त ही थोरियूं आहिनि, हिन खे सवें शील्डूं जेको आहे हर जॻह ते शेख अब्दुल्ला खे पूरी सिंध में जेको आहे सो मिलनि पियूं। मां चवां थो त शेख अब्दुल्ला जहिड़ा माण्हू ख़ैर नास मयन फ़ोनास बहितरीन इंसान उहो आहे जेको ॿिए जे कमु अचे। सो शेख अब्दुल्ला कोस्तानी में जेके खूबियूं आहिनि सो अलाह हिन खे अञा बि वधीक दर्जा ॾींदो। असां सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जे तरफ़ खां रनीकोट में असां जॾहिं स्कूल खोलण वियासीं त उते सरकार बि कोन खोलियो पर शेख अब्दुल्ला कोस्तानी जा मूं ॾिठो त उते बि माण्हू जॾहिं आया त हिन खे अचे। उते गबोल कम्यूनिटी जा ॿिया काफ़ी हुया त साईं असांखे जेको आहे सो हिते घर ठाराए ॾिनो, असांखे हिते जेको आहे सो ही जेको आहे शादियूं करायूं। मां ॾिसां पियो त हिकिड़ो जबल में बि उते जेको आहे सो वञी साईं जी जेको आहे ख़ल्क़ जी ख़िदमत थिए पई ऐं उते स्कूल जे मद में साईं असां उते स्कूल खोलियोसीं, उन जी मद में अञा ताईं उहो स्कूल हले पियो ऐं उन ई में बि साईं कपिड़ा लटा खणी हर चौथे महीने 5 महीने उते हली ॾिए थो साईं खे जस हुजे। ऐं पूरे स्कूल में पूरी सिंध जे ॿियनि स्कूलनि में ईअं न त को ख़ाली जेको आहे सो असांखे सिंध ग्रेजुएट एसोसिएशन वारनि खे ॾिए, पूरी सिंध जे ग़रीब ऐं सरकारी स्कूलनि में साईं हज़ारे वॻा जेको आहे ग़रीब न्याणियुनि खे ग़रीब ॿारनि खे मुस्तहक़ ॿारनि खे इहे पहुचाईंदो आहे। सो साईं खे जस हुजे, साईं खे सलाम पेश था कयूं। वॾियूं महिरबानियूं। साध सलामत सिंध सलामत, सिगा सिक समुंड जो उल्फत जो आवाज़ सुजागी जो साज़ गूंजे सारे सिंध में। साध सलामत सिंध सलामत।